Chemistry class now. Bob Button, chemical reactivity, सबक पहिरियों introduction. आउं आहियां chemistry जो उस्ताद नजूला चन्ना। अव्हांखे सिंधालैंड स्कूल में भलीकार। अॼोके लेक्चर जा मौज़ू आहिनि chemical reactivity, reactivity of metals and non-metals, comparison between metals, non-metals and metalloids. Introduction, तारुफ. The property of substance to undergo chemical reaction with any material is called chemical reactivity. कंहिं बि शइ जी अहिड़ी ख़ासियत जेकॾहिं कंहिं बि शइ में उहा ख़ासियत मौजूदु आहे त उहा ॿियनि शयुनि सां कीमियाई अमल करे थी त असां उनखे चवंदा आहियूं केमिकल रिएक्टिविटी। केमिकल रिएक्शन असां शयुनि जो कराईंदा आहियूं। तव्हांजे ज़हन में इहो ईंदो हूंदो त सभु शयूं त कीमियाई अमल कंदियूं आहिनि, पर ईअं कोन्हे को। कुझु शयूं अहिड़ियूं आहिनि जिन खे इहा प्रॉपर्टी कोन हूंदी आहे त उहे ॿियनि शयुनि सां कीमियाई अमल कनि। तंहिंजे करे उहे शयूं जेके ॿियनि सां कीमियाई अमल करे सघनि थियूं या कंदियूं आहिनि त उन्हनि जी इन ख़ासियत खे चइबो आहे केमिकल रिएक्टिविटी। दवाऊं, प्लास्टिक, ग्लास, डिटर्जेंट्स यानी शैम्पू, सर्फ, साबुण वग़ैरह इहे सभु केमिकल रिएक्टिविटी मां ई पैदा थींदड़ शयूं आहिनि। Reactivity of metals depend upon its tendency to lose electrons. धातुनि जी जेका रिएक्टिविटी आहे उहा इलेक्ट्रॉन विञाइण जे रुझान ते दारोमदार रखे थी। मिसाल जे तौर ते ॾिसो ही मेटल्स आहिनि जिन खे असां ब्लू निशान ॾिनो आहे, कुझु हेॾे बि आहिनि ट्रांज़िशन मेटल्स आहिनि वेंदे हेसी ताईं। ही निशान ॾिनल आहे हेॾे ही सभु मेटल्स आहिनि, धातु आहिनि। लिथियम खां हेठि ईंदव सोडियम, पोटेशियम, रुबीडियम, सीज़ियम, फ्रांशियम त रिएक्टिविटी इंक्रीज़ थींदी। छो थी इंक्रीज़ थिए? छो त लिथियम खां वधीक सोडियम इलेक्ट्रॉन ॾियण जी सलाहियत वधीक थी रखे ऐं वरी पोटेशियम में इलेक्ट्रॉन ॾियण जो रुझान अञा वधीक आहे। रुबीडियम में इलेक्ट्रॉन ॾियण जो रुझान अञा वधीक आहे। तंहिंजे करे हिन लिथियम खां वधीक रिएक्टिव केरु आहे? सोडियम। सोडियम खां वधीक रिएक्टिव केरु आहे? पोटेशियम। पोटेशियम खां वधीक रिएक्टिव रुबीडियम। छो त इहे धातु आहिनि। तंहिंजे करे इन्हनि जी रिएक्टिविटी जेका आहे उहा इलेक्ट्रॉन जेतिरो तकिड़ो ॾींदा उन ते डिपेंड करे थी। हेठि जीअं ईंदासीं असां ग्रुप में त इहा रिएक्टिविटी इंक्रीज़ थींदी यानी टेंडेंसी टू लूज़ इलेक्ट्रॉन वधंदी थी वञे। ऐं वरी जेकॾहिं तव्हां हीअं था हलो, मिसाल जे तौर ते लिथियम आहे, पोइ बेरिलियम आहे, पोइ वरी तव्हांजो हिते मेटलाइड आहे, सोडियम, मैग्नीशियम आहे, पोइ एल्यूमिनियम आहे। हिननि टिनी खे जेकॾहिं खणूं त सोडियम जी इलेक्ट्रॉन ॾियण वारी सलाहियत खां वधीक जेका सलाहियत आहे उहो मैग्नीशियम जी आहे, घटिजे थी, रिएक्टिविटी डिक्रीज़ थी थिए। छो त सोडियम खां वधीक घटि जेको इलेक्ट्रॉन ॾियण जी सलाहियत आहे उहा मैग्नीशियम जी आहे। छो त हिन जो जेको एटॉमिक साइज़ आहे उहा घटिजंदी थी वञे। एल्यूमिनियम जी अञा एटॉमिक साइज़ घटिजी वई। तंहिंजे करे एटम जो नंढो थींदो त उनजे मर्कज़ जी जेका पुल आहे उहा पंहिंजनि इलेक्ट्रॉननि ते वधंदी वेंदी। इन जे करे सोडियम इलेक्ट्रॉन ॾियण जे रुझान में वधीक आहे, मैग्नीशियम थोरो घटि आहे, एल्यूमिनियम अञा घटि आहे। ईअं वरी पोटेशियम इलेक्ट्रॉन ॾियण जी जेका उनजी सलाहियत आहे उहा वधीक आहे, पर कैल्शियम जी घटि आहे। ईअं स्कैंडियम, टाइटेनियम, वेनेडियम इहे सभु जेके आहिनि ईअं आस्ते आस्ते ईंदा वेंदासीं त एटम नंढो थींदो वेंदो ऐं इलेक्ट्रॉन ॾियण जी जेको रुझान आहे उहो घटिजंदो वेंदो। इन जे करे जीअं तव्हां पीरियड में खॿे खां साॼे पासे हलंदव त रिएक्टिविटी डिक्रीज़ थींदी कंहिंजी? धातुनि जी। पर जेका ॿी ॻाल्हि आहे, एंड दैट ऑफ नॉन मेटल्स डिपेंड्स अपॉन इट्स टेंडेंसी टू एक्सेप्ट इलेक्ट्रॉन। ऐं वरी गैर धातुनि जी रिएक्टिविटी जो दारोमदार इन ते आहे त उहो इलेक्ट्रॉन क़बूल करण जो रुझान केतिरो था रखनि। हाणे मिसाल जे तौर ते जेकॾहिं असां ग्रुप जी ॻाल्हि कयूं त मथे ईंदासीं त रिएक्टिविटी इंक्रीज़ थींदी। जीअं जीअं मथे ईंदासीं त छा थींदो वेंदो? एटम नंढो थींदो वेंदो। एटम जो नंढो थींदो त उनजो जेको मर्कज़ आहे, न्यूक्लियस आहे, उन जी जेका पुल आहे उहा पंहिंजे ॿाहिरें शेल ते बि तमामु घणी सघारी हूंदी, इलेक्ट्रॉन खे न छॾींदो, रहंदो बि पराओ इलेक्ट्रॉन खसींदो। त जीअं तव्हां ग्रुप में हेठां खां मथे ईंदव, आयोडीन जी रिएक्टिविटी खां वधीक ब्रोमीन जी आहे, ब्रोमीन खां वधीक क्लोरीन जी आहे, क्लोरीन खां वधीक वरी फ्लोरीन जी आहे। तंहिंजे करे मथे अचण सां गैर धातुनि जी रिएक्टिविटी इंक्रीज़ थींदी आहे। छो त मथे अचण सां उन्हनि जो एटॉमिक साइज़ घटि थींदो आहे। इन जे करे उहे पंहिंजनि इलेक्ट्रॉननि खे त सोगो कयूं वेठा हूंदा आहिनि, पर ॿियनि खे बि खसे वठंदा आहिनि। त टेंडेंसी टू एक्सेप्ट इलेक्ट्रॉन ग्रुप में मथे अचण सां वधंदी आहे त उनजी रिएक्टिविटी बि इंक्रीज़ थींदी। ऐं वरी जेकॾहिं तव्हां सॼे पासे खां खॿे पासे था वञो त पोइ तव्हांजे इन गैर धातुनि जी रिएक्टिविटी डिक्रीज़ थींदी। रिएक्टिविटी डिक्रीज़ थींदी छो त हेॾे अचण सां छा थींदो? एटॉमिक साइज़ इंक्रीज़ थींदी आहे। त जीअं इंक्रीज़ थींदी त उनजे जेको मर्कज़ जी पुल आहे उहा पंहिंजे शेल्स ते घटिजंदी वेंदी, त इलेक्ट्रॉन ॿियो जो जेको क़बूल करणु आहे उहा बि टेंडेंसी
थोड़ी थोड़ी घटिजंदी वेंदी, इन जे करे रिएक्टिविटी डिक्रीज़ थींदी वेंदी आहे। तव्हांखे इहो यादि रखणु घुरिजे त धातुनि जी रिएक्टिविटी जो दारोमदार आहे त इलेक्ट्रॉन विञाइण जो रुझान केतिरो अथनि, ऐं वरी गैर धातुनि जी रिएक्टिविटी जो दारोमदार इन ते आहे त इलेक्ट्रॉन क़बूल करण जो उन में रुझान केतिरो आहे। Matter which undergoes chemical reactivity may be element, compound or mixture। हाणे जेको मादो आहे कीमियाई अमल करे थो उहो अंसर बि थी सघे थो, मुरकिब बि थी सघे थो, मिलावट बि थी सघे थी। कंहिं अंसर खे रिएक्शन करायो, कंहिं मुरकिब खे रिएक्शन करायो। मिसाल जे तौर ते पाणीअ में तव्हां सोडियम विधो, हाणे हे पाणी आहे मुरकिब आहे, उन में तव्हां सोडियम विधो, हेॾा हे अंसर आहे, हेॾा हे मुरकिब आहे। ईअं असां मिलावटुनि खे बि रिएक्शन कराए सघूं था। एन एलिमेंट इज़ ऑलवेज कंपोज्ड ऑफ लाइक एटम्स। अंसर हमेशह साॻियनि एटमनि जो ठहियलु हूंदो आहे, इहो त तव्हांखे यादि हूंदो। एलिमेंट्स आर फर्दर डिवाइडेड इनटू मेटल्स, नॉन मेटल्स एंड मेटलाइट्स। अंसरनि खे वरी अञा वधीक धातुनि, गैर धातुनि ऐं धातुअड़नि जे विच में विरायो वियो आहे। असां पंहिंजे हिन वीडियो लेक्चर में मुरकिबनि ऐं मिलावतुनि जी केमिकल रिएक्टिविटीअ खे छॾे करे अंसरनि जी केमिकल रिएक्टिविटीअ खे पढ़ंदासीं। तंहिंजे करे अचो त मेटल्स, नॉन मेटल्स ऐं मेटलाइट्स जे विच में केमिकल रिएक्टिविटीअ जी कंपेरिजन कयूं। कंपेरिजन बिटवीन मेटल्स, नॉन मेटल्स एंड मेटलाइट्स। धातु, गैर धातु ऐं मेटलाइट्स जे विच में रिएक्टिविटीअ जी भेट। मेटल्स छा कंदा आहिनि? टेंड टू लूज़ इलेक्ट्रॉन्स इन रिएक्शंस। धातु रिएक्शन जे दौरान इलेक्ट्रॉन विञाइण जो रुझान रखंदा आहिनि। गैर धातु वरी कीमियाई अमल में इलेक्ट्रॉन हासिल करण जो रुझान रखंदा आहिनि। मेटलाइट्स वरी जेके आहिनि उहे ॿई ख़ासियतूं ज़ाहिर कंदा आहिनि, विञाईंदा बि आहिनि इलेक्ट्रॉन ऐं वरी कॾहिं कॾहिं वरी हासिल बि कंदा आहिनि। डिपेंड थो करे त नॉन मेटल सां था रिएक्शन कनि त लूज़ कंदा, मेटल सां था रिएक्शन कनि त वरी गेन कंदा। मेटल्स जेके आहिनि उहे गुड कंडक्टर्स ऑफ हीट एंड इलेक्ट्रिसिटी आहिनि। धातु तव्हांखे ख़बर आहे त बिजली ऐं गर्मी जा सुठा पसराईंदड़ आहिनि। गैर धातु वरी पुअर कंडक्टर आहिनि या नॉन कंडक्टर चई सघूं था, बिजली ऐं हुन जा गर्मी जा। हिन में वरी जेके आहिनि उहे बोरान, सिलिकॉन, जर्मेनियम, आर्सेनिक, एंटीमनी, टेलोरियम, पोलोनियम एंड एस्टाटीन और मेटलाइट्स। इहे मेटलाइट्स जा मिसाल आहिनि, पर मेटलाइट्स जेके हूंदा आहिनि उहे गर्मी बिजलीअ जा पसराईंदड़ हूंदा आहिनि, पर एतिरे हद ताईं न आहिनि पसराईंदा जेतिरी हद ताईं मेटल्स पसराईंदा आहिनि। ऐं वरी हिननि वांगुरु वरी सफ़ा नॉन जेको सो कंडक्टर्स कोन हूंदा आहिनि। मेटल्स जेके आहिनि डक्टाइल हूंदा आहिनि, लस्ट्रस हूंदा आहिनि, स्ट्रांग हूंदा आहिनि, मेलेबल हूंदा आहिनि। मेटल धातु जेके आहिनि उहे उन्हनि खे चमक हूंदी आहे, मज़बूत हूंदा आहिनि, उन्हनि खे तव्हां रिझाए सघो था, उन्हनि खे तारुनि ऐं शीटुनि जी शकिल में बि तव्हां उन्हनि खे आणे सघो था ढक हणी करे। नॉन मेटल्स जेके आहिनि उहे नॉन डक्टाइल आहिनि, ऑफन हैव डल अपीयरेंस। इन्हनि खे का चमक वग़ैरह ख़ासि तौर ते घणे भाङे न हूंदी आहे, कुझु कुझु खे हूंदी आहे, जीअं डायमंड खे आहे, बाक़ी ॿियनि खे कोन हूंदी आहे। ऐं नॉन डक्टाइल आहिनि, हिननि खे तव्हां शीटुनि में या तारुनि में नथा विराए सघो, हीअ टुटी पवंदा, इहे ब्रिटल थींदा आहिनि। ऐं ॿियो आहे त हिननि जा जेके मेटल्स जा ऑक्साइड्स आहिनि उहे बेसिक हूंदा आहिनि नेचर में। ऑक्साइड छा खे चइबो आहे? जॾहिं मेटल कंहिं ऑक्सीजन सां रिएक्शन करे त ऑक्साइड ठही पवंदो, जीअं लिथियम ऑक्साइड। सोडियम मेटल आहे त ऑक्सीजन सां रिएक्शन कयूं त सोडियम ऑक्साइड। पोटेशियम ऐं ऑक्सीजन पाण में मिलिया त पोटेशियम ऑक्साइड, मैग्नीशियम ऑक्साइड। इहे बेसिक हूंदा आहिनि, यानी इन्हनि खे जेकॾहिं पाणी में मिलाइबो त इहे असास ठाहींदा, बेस ठाहींदा आहिनि। इन जे करे हिननि जा ऑक्साइड्स असां चऊं था त बेसिक हूंदा आहिनि। जॾहिं त नॉन मेटल्स जा जेके ऑक्साइड आहिनि उहे एसिडिक हूंदा आहिनि। मिसाल जे तौर ते कार्बन डाइऑक्साइड, हाणे नॉन मेटल आहे, ऑक्सीजन रिएक्शन कयुनि त इहो नॉन मेटल ऑक्साइड ठही वियो कार्बन डाइऑक्साइड। सल्फर ट्राइऑक्साइड, नाइट्रोजन डाइऑक्साइड, हीअ एसिडिक छो आहिनि? छो त इहे जॾहिं पाणी में मिलंदा त पाणीअ में जॾहिं मिलंदा त तेज़ाब में तब्दील थी वेंदा। जीअं NO2 आहे, पाणी में मिलंदो त HNO3 नाइट्रिक एसिड ठही वेंदो। ऐं हे जेको मैग्नीशियम ऑक्साइड आहे, पाणी में मिलंदो त मैग्नीशियम हाइड्रोक्साइड ठही वेंदो, यानी बेस ठही वियो। हे वरी तेज़ाबनि में तब्दील थी वेंदा, कार्बोनिक एसिड में, सल्फ्यूरिक एसिड में, नाइट्रिक एसिड में तब्दील थी वेंदा। मेटलाइट्स जा जेके ऑक्साइड्स आहिनि उहे एसिडिक बि थी सघनि था ऐं वरी एम्फोटेरिक बि थी सघनि था, यानी बेसिक ऑक्साइड ऐं एसिडिक ऑक्साइड जूं ख़ासियतूं उन्हनि में मौजूदु हूंदियूं आहिनि। असांजे किताब में अंसरनि जे बारे में हिकिड़ी दिलचस्प मालूमात ॾिनल आहे त छा तव्हांखे ख़बर आहे त मोस्ट अबंडेंट एलिमेंट्स फाउंड इन एयर आर, हवा में घणे में घणा जेके अंसर आहिनि उहे कहिड़ा हूंदा आहिनि? नाइट्रोजन, ऑक्सीजन ऐं आर्गन। मोस्ट अबंडेंट एलिमेंट्स फाउंड इन अर्थ्स क्रस्ट आर, ज़मीन जो जेको मथियों तह आहे उन में जेके वधि में वधि अंसर मिलनि था उहे कहिड़ा आहिनि? नंबर पहिरें ते ऑक्सीजन आहे, उन खां पोइ सिलिकॉन आहे ऐं उन खां पोइ एल्यूमिनियम आहे। ऐं वरी
यूनिवर्स में काइनात में जेके मोस्ट अबंडेंट एलिमेंट्स आहिनि उन्हनि में नंबर पहिरियों आहे हाइड्रोजन, नंबर ॿियों आहे हेलियम ऐं नंबर टियों आहे ऑक्सीजन। हाइड्रोजन जेका सितारनि में तमामु घणे मक़दार में मौजूदु हूंदी आहे उहा पहिरें नंबर ते आहे। मोस्ट अबंडेंट एलिमेंट्स फाउंड इन ह्यूमन बॉडी, इंसान जे जिस्म में वधि में वधि मिलंदड़ अंसर जेके आहिनि नंबर वार उहे नंबर पहिरियों आहे ऑक्सीजन, नंबर ॿियों आहे कार्बन, नंबर टियों आहे हाइड्रोजन। इन ई दिलचस्प मालूमात सां गॾोगॾु असांजो बाब 8 जो पहिरियों लेक्चर हिते पुॼाणी ते पहुचे थो। वरी हाज़ुर थींदासीं नए लेक्चर सां गॾु।